मीरपुर माथेलो में कासायन पारां मुअल जानवरनि जे गोश्त विकिरो करण ख़िलाफ़ शहरियनि जो सिंध ग्रीन सिटी में एहतजाजी मुज़ाहरो नारेबाज़ी। ज़िले हेडक्वार्टर मीरपुर माथेलो में स्लॉटर हाउस न हुअण जानवरनि जे डॉक्टर जे बग़ैर तस्दीक जे बग़ैर ठपे लॻल बीमार मुअल जानवर खे मुख़्तलिफ़ जायुनि ते ज़िबह करे अची पुराणे मार्केट में हराम गोश्त जो सरेआम विकिरो जारी आहे। शहरियनि जो चवणु आहे त माह रमज़ान अल मुबारक जे महीने में मुअल जानवर जो हराम गोश्त विकिरो जारी आहे। बासर मशहूर कासाई, मिठो कासाई, सनी कासाई कानून खां ॾाढा आहिनि। मुअल जानवर ऐं हराम गोश्त जे विकिरे ख़िलाफ़ शहरियनि कॉमरेड अकरम मेतलो, अली वसीर, मंजूर रशीद, सईद बोज़दार, अमीन सूमरो जी अॻवानी में हथनि में प्ले कार्ड खणी सख़्त नारेबाज़ी कई। एहतजाज कंदड़ वज़ीर आला सिंध ऐं डिप्टी कमिश्नर घोटकी ऐं डिप्टी डायरेक्टर लाइव स्टॉक घोटकी खां घुर कई आहे त स्लॉटर हाउस क़ाइम करे डॉक्टर जी चकास ऐं ठपो लॻल जानवरनि जो गोश्त विकिरो करायो वञे। ॿी सूरत में सख़्त एहतजाज कयो वेंदो।